अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी मां हां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ॻाल्हियुनि में केतिराई मुल्क मदद लाइ तयार आहिनि। पाकिस्तान ई बाक़ाइदा चाकड़ी जो किरदारु अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो ॿीहर फ़ैसिलो थिए थो त सभिनी खे आगाह कंदासीं। हिकु इंटरव्यू में पंहिंजे बयान में ईरानी परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त अमेरिका जो ईरान मथां हमलो दिफ़ा न पर खुलियल अगराई आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ता करे पंहिंजे मौक़िफ़ जी वज़ाहत करे रहिया आहियूं। मुआहिदनि तहत ईरान ऐं रूस विच में मुख़्तलिफ़ शोबनि में वसी ताउन मौजूदु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन अॻु में शुरू करणु घुर्जे हा। ईरान ख़िलाफ़ पाबंदियूं कामयाब आहिनि। तेहरान मुआहिदो करणु चाहे थो। पाबंदियुनि सबबि ईरान तेल विकिरो नथो करे सघे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त पाक भारत जंग में 11 जहाज़ किराया विया हुआ। जंग रोकराइण ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म मुंहिंजी तारीफ़ कई। पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं मफ़ाहमती यादाश्तनामनि ते सहियूं। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी जी शिरकत, शर्जील मेमून, सैयद कासिम नवीद कमर, अली हसन बिरूही ऐं ॿिया शरीक। तमीराती मशीनरी सिहत जे शोबे ऐं मेडिकल टेक्नोलॉजी जे हवाले सां मुआहिदनि ते सहियूं। सिंध हुकूमत जे लाइव स्टॉक फिशरीज़ खाते ऐं चीन जे लोयांग मॉडर्न बायोलॉजी ग्रुप जे जॉइंट वेंचर मुआहिदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील राम मेमून ऐं चेयरमैन वांग शाम्पो पारां मुआहिदे ते सहियूं। हुकूमत ॿीहर पेट्रोल 6 रुपया 51 पैसा फ़ी लीटर महांगो करे छॾियो। अॻ में वाद बाद पेट्रोल जी नई क़ीमत 399 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 19 रुपया 39 पैसा वाध। नओं अघु 399 रुपया 58 पैसा फ़ी लीटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल मथां लेवी में 3 रुपया 86 पैसा लात। डीज़ल ते लेवी में 28 रुपया 96 पैसा फ़ी लीटर लागू। सिंध ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा शदीद गर्मी जी लिपेट में। जाम शोरो शहीद बेनज़ीराबाद, सागर ऐं ॿियनि शहरनि में गर्मी पद 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। जीवानी में 46, तिरबत में 44, तादू में 42, नवाबशाह हैदराबाद में 41 डिग्री गर्मी पद रिकॉर्ड। कराची में होटल अंदर झेड़ो, गंबट वासी नौजवान गोलियूं हणी क़त्ल। गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में ग्राहकनि में ॾंद चकबाद झेड़ो थी पियो। ख़ानगी गार्ड जी फायरिंग, 22 वरनि जो नजीब मेमर मारिजी वियो। होटल मालिक ऐं गार्ड समेत 6 ॼणा गिरफ़्तार। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कंदकोट में तेज़ रफ़्तार ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नींगर ऐं नौजवान फौत। इंडस हाईवे ते न्यू सब्जी मंडी भरिसां हादसो, फौतुनि में अवेस ऐं रशीद मलिक शामिल। हादसे में हिकु नींगर ज़ख़्मी। फौतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद बासनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार शादी जी तक़रीब में वेंदे हादसे जो शिकार थिया। लाड़काने में नौजवान नारी मुबैना तौर फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। नज़र पाड़े में 25 वरनि जी मुर्क खोखर घरू अणबणता ज़िंदगी जो अंत आंदो। पुलिस हिकु औरत सुमेरा ख़ातून, फयाज़ अली, सनाउला ऐं नियाज़ खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। शिकागो जी शहीदनि खे भेटा लाइ सॼी सिंध में रैलियूं। लाड़कानो, शहदादकोट, बदीन, सागर ऐं जैकाबाद में रैलियूं कढियूं वयूं। कंदकोट, शाहपुर जहानिया, हाला, नसीराबाद ऐं बाडर में भी रैलियूं। कोरबा, वेहड़की, वगन, फरीदाबाद, तंगवाणी, टिगड़ी, डोकरी, कुंडरी, राजधानी ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। पौरियतनि समेत सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन शरीक। पौरियतनि जी उजरत वधाइण, बुनियादी हक़ ॾियण ऐं सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। लाड़काने में चिंची ड्राइवर सरापा एहतजाज, गाॾियूं बीहारे मुज़ाहिरो, टायरनि खे बाहियूं। कंदकोट में जमायत इस्लामी जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। गाज़ी अहमद में शहरी रोडनि ते निकिरी आया। पेट्रोल अघनि में वाध वापसि वठण जो मुतालबो। हैदराबाद जो सीनियर सहाफ़ी इरशाद चन्ना लाॻाणो करे वियो। इरशाद चन्ना मुख़्तसर अरसो अदालत में रहण बैदि दम धणी हवाले कयो। संदसि जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन नौशर फिरोज़ ज़िले जे शहर मेहरापुर में थींदी। इरशाद चन्ना सहाफ़त जी आज़ादी लाइ हलियल तहरीक समेत मज़दूरनि जी तहरीक दौरान गिरफ़्तार थियो।
ऐं जेल जूं सख़्तियूं सचियूं। हुन मुख़्तलिफ़ सिंधी तोड़े उर्दू अख़बारुनि में रिपोर्टिंग कई, सियासत में खाबी धुर सां रहियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट समेत सहाफ़ी बिरादरी पारां इरशाद चन्ना जे लाॾाणे ते दुख जो इज़हार।